नाज़िन सॻियूं में टाउन इंतज़ामिया जी नाअहली सबब समूरो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो, जंहिं सबब रहवासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मज़हर मंगणे जो। जीअं त असां हींअर सॻियूं शहर में बीठा आहियूं, जिते गंदगीअ जा ढेर लॻियल आहिनि। उन जे हवाले सां असां सॻियूं शहरनि सां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, असां यूनियन काउंसिल सॻियूं तालको सोबेदरो ज़िलो ख़ैरपुर जा ॻोठाणा आहियूं। असांजे लाइ त मुसीबत इहा आहे त हिते घटि में घटि 10-15 सफ़ेद पोइ स्वीपर आहिनि, जेके सिर्फ़ु पघारूं था खणनि। जेको अॻे नाज़िम दौर में हुन पंहिंजा मिट माइट अज़ीज़ भर्थी कया, जंहिंखां पोइ उहे वरी ज़ाहिर ई कोन्हनि, सिर्फ़ु पघारूं खणंदा आहिनि। ॿियो को धणी साईं अलाह खां सवाइ असांजो कोई कोन्हे। असां मुराद अली शाह ऐं वसारनि खे अपील था कयूं त असांजो हिन तदारुक कयो वञे। हिन महिल हिते गंदगी तव्हां साईं घिटियुनि में ॾिसो था, नालियूं उबतियूं पयूं थियूं वहनि साईं, घरनि में पाणी गंदो पियो आहे थियो। मरीज़ मलेरिया जा ऐं नंढड़ा नंढड़ा मच्छरनि खाई तबाह कया आहिनि। असां इहो ई वसारनि खे अपील कंदासीं त इन जो तदारुक कयो वञे। अॻे हिते भंगी रखियल हूंदा यूनियन में 4-5 सवेर सां अची करे दुकाननि जे साम्हूं किचिरो मेड़े सफ़ाई करे वेंदा हुआ, उन्हनि जूं पघारूं मिलंदियूं, उहे पोरियत हूंदा हुआ हिते। हाणे उहे वीचारा के काॾे हलिया विया आहिनि, कई दफ़ा मिलिया के काॾे हलिया विया आहिनि, चयोसीं असांखे नौकिरी मां कढी छॾनि। हाणे बाबा शहर जो भाई अलाह हुआ, कई दफ़ा मीडिया वारनि खे चयो बाबा हीअ नाली उथली पई आहे, हिते गंद जो ढेर पियो आहे, हिते गंद पियो आहे। सब्ज़ियुनि वारा ॿाहिरि किचिरो उछलनि था, या जेके कासाई आहिनि मुर्गियुनि वारा आहिनि उहे बि किन किचिरो उछलनि था। हुजे को भंगी त खणे न बाबा। बाबा जीअं त ही सॻियुनि जे शहर में गंदनि किचिरनि जा ढेर थी विया आहिनि। हिते को बि असां वटि अॻुवान न आहे जेको असां वटि भंगी छॾिया रखिया विया आहिनि। उहे घर वेठे पघारूं पिया खणनि, उन्हनि खे केरु चवण वारो न आहे त उहे नालियूं साफ़ करे असांखे रस्ता साफ़ करे ॾियनि। जीअं त नालियुनि तां पाणी गंद किचिरो हली रोडनि रस्तनि ते अची पियो आहे, असांखे महिरबानी करे रोड रस्ता साफ़ करणु घुरिजे। बुखार ॾाढा लॻा पिया आहिनि, जिथे तिथे हालत ख़राब, ऐं किरोना लॻी पई आहे मुल्क मंझि। सफ़ाई ठीक न आहे हिते सॻियुनि मंझि। सॻियूं जे रहवासियुनि जो मौक़िफ़ ॿुधो, हिननि जो चवणु आहे त सॻियूं शहर पूरो गंदगीअ वर चढ़ियल आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त सॻियूं शहर मां गंदगी ख़तमु कराए, बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु मज़हर अली मंगणे जो, मराण टीवी सॻियूं।